अस्सलाम वालेकुम रईस साहब पंहिंजो तारुफ़ कराइजो मुकमल। वालेकुम सलाम साईं। आऊं लगारी बरोज नालो मुंहिंजो करम ख़ान लेगारी, ॻोठ ॾितल ख़ान लेगारी, तहलको डिगड़ी, ज़िलो मीरपुर ख़ास। जी तव्हां रांदि जे हिसाब सां असांखे वॉलीबॉल रांदि जे हिसाब सां ॿुधायो तव्हांजो शौक़ु कीअं पैदा थियो? हा साईं, वॉलीबॉल असांजे ॻोठ में जेका मिडल स्कूल हुई ॾितल ख़ान लेगारी में, उहा मीरवा गोरचाणी जे स्कूल खां बि अॻु जी हुई। उते असांजे ॻोठ जा माइट कुझु उस्ताद जेके उते रहंदा उहे खेॾंदा, उनखे ॾिसी पोइ मुंहिंजो शौक़ु थियो। पोइ असां ॿ भाउ, पहिरीं मुंहिंजो ॿियो भाउ ग़ुलाम सरवर जेको मूंखां ॿिए नंबर ते, उहो कुझु ॿिया असांजे ॻोठ जा, पोइ असां ईअं टीम ठाही। पोइ ॻोठनि में असां मैचूं कंदा हुआसीं। उन खां पोइ असां वरी उन यूसी सतह ते, पोइ वरी ॿी यूसी में, पोइ वरी तालुके सतह ते, ईअं ज़िले ताईं, पोइ सिंध में बि असां खेॾियूंसीं रांदूं। अच्छा, तव्हां मुल्की लेवल ते बि रांदि रहिया आहियो? न साईं, मुल्की लेवल ते सिंध सिंध ताईं महदूद आहे। जी। अच्छा अच्छा, तव्हां रांदि जे हिसाब सां कंहिंखां मुतमइन थियो इन वॉलीबॉल जे रांदि जे हिसाब सां? रांदि जे हिसाब सां आऊं पहिरीं त मुतमइन थियुसि हाजी मोहम्मद साले टगो, जेको पहिरीं मूं पुराणे टाइम में ॾिठो, जंहिंखे स्पोर्टमैन चइजे, उहो मूं ॾिठो। उनखे स्पोर्टमैन माना हुन में का बि ठिग वॾाई न, रांदीगर भलो उनखे चाहे रेफरी माराए। अॼुकल्ह जा जेके रेफरी आहिनि उहे पैसा वठी पोइ कंहिंखे खटाइनि, कंहिंखे हाराइनि, हुननि जी मर्ज़ी आहे। ॿियो नंबर ते आऊं मुतमइन थियुसि टंडे अलाया जे पासे मंगरियो, जेको असांजो दोस्त हो मरूम हिन फानी दुनिया मां वियो, सोनू मंगरियो, उन पंहिंजो नालो हो, जंहिंजी रांदि थर्ड जो बादशाह जंहिंखे चइजे, जंप में नेट जे विच में हू ईंदो, हुनजो जेको जंप हूंदो हो, उन थर्ड हणण जे करे पंजाब वारनि खे उहो ॾुखियो लॻो, जिन उहा चेंजिंग करे पोइ वरी अंडर जी रांदि करे सिंध जी रांदि जी तबाही कयूं। सोने मरूम सां मुंहिंजो पंहिंजो राउंड मीरवा में हिकिड़ी टूर्नामेंट हुई, उन में 2 राउंड खटियो वेठो हुउसि। 3 में सोने सां राउंड मुंहिंजो लॻो। छोकिरा जेके मूं सां गॾु आहे, मूं हुनखे चयो, मुंहिंजो उहा पंहिंजा पेर बचाइजो, पका कजो, रांदि तव्हां नथा खटे सघो पर मोह बचाइजो, फास्ट तमामु फास्ट खेॾंदो। हिकु दफ़ा त मखदूम तालिबुल मौला जे हयाती में हाला में टूर्नामेंट थी आल पाकिस्तान, जंहिंमें ही मोहम्मद साले खे खटियो बीठो, पर पोइ किन मजबूरनि जे करे या मेज़बान जे करे उहो रांदि वरी मोहम्मद साले खे ॾिनो, इज़त बचाइण एतिरो ई फास्ट खेॾंदो। अच्छा, सोनू त नालो हिकिड़ो आहे वॉलीबॉल में, दुनिया लेवल ते नालो मशहूरु आहे, ऐं उन में खे मुल्की लेवल खे भला कहिड़ी अहमियत ॾिनी वई सोने खे? का कुझु कोन मिलियो। असांजी जेका हिते स्पोर्ट वारनि खे कुझु नथो मिले। ॾिसो न, जीअं ॿी क्रिकेट आहे, ॿिया उन्हनि खे मिलनि पियो, कुझु कोन थो मिले। ऐं त ईअं चवंदुसि न त वरी कंहिंखे का दिलि में लॻे त भले लॻे। हीअ असांजी रांदि हुई ॿाराड़ी में जेका खेॾी वेंदी हर घर में। असांजी यूसी जेका कंगोर, उन में 7 नेट लॻल हुआ, पासे में यूसी पबड़ हुई, उन में 13 नेट हुआ। डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि में लाशारी काठड़ी वारा, जंहिंमें पीर बश्क लाशारी या उमर लाशारी, इहे असांजा दोस्त बि हुआ ऐं मूंसां खेॾिया। उहो रांदि त मूंखे विन कंदा मूंखां, पर 3 रांदूं हुन सां कंदो हुउसि। उन्हनि जे पहिरें नंबर ते, ॿिए नंबर ते डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि में मुंहिंजी टीम हुई। काफ़ी टीमूं रांदि जी तबाही। सोने जे थर्ड खां पोइ पंजाब वारनि उहा आयू ख़ान जेको थियो, जेको सदर चूंडियूं, उन तबाही करे चेंजिंग करे पोइ अंदरि कयूं। उहा रांदि ख़तमु थी वई सिंध मां, काफ़ी जॻहनि तां वई हली उहा रांदि। मूं वटि अञा बि मुंहिंजे ॻोठ मुंहिंजे उतां जे अॻियां उहो अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं बि रांदि थिए पई। अच्छा, तव्हां चवण जो मक़सदु आहे जेकी सोनू ऐं तव्हां रांदि रहंदा उहा रांदि हींअर कान? न साईं, आहे कान का उहा रांदि। लाड़ जे पट में कुझु आहे, पर सोने जो जेको थर्ड हूंदो, सोनू थर्ड जो बादशाह हो। सोनो हिकु दफ़ा हाणे इहा मूंखे यादगिरी कोन्हे त कहिड़ी टूर्नामेंट हुई, जंहिंमें हिकिड़े जंप ते 2 धक ईअं, हिकिड़ो वाली जो हिकिड़ो स्ट्रोक जो। इहो रिकॉर्ड आहे। इहो कंहिंखां बि कंहिं प्लेयर, न पंजाब वारनि खां लॻो त न बलोचिस्तान वारनि खां, त न सिंध वारे कंहिं बि प्लेयर उहो कोन आयो जेको हिकिड़े ई जंप में, इहो वॾो हिकिड़ो कमाल आहे त हिकिड़े ई जंप में 2 स्ट्रोक हुन कीअं उते हुननि अॻियां ब्लॉक कया या हुन खां विया, पर इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। अच्छा, हाणे तव्हां तक़रीबन सोने सां गॾु रहिया, सोने शागिर्द ठाहिया या तव्हां शागिर्द ठाहिया इन हवाले सां? न साईं, अॼुकल्ह को कंहिंजी मञे कोन थो। असां घणे छोकिरनि खे चऊं पिया, वाह तव्हांजी वर्जिश बि आहे, पंहिंजी हीअ रांदि आहे, पर अॼुकल्ह जा जेके छोकिरा आहिनि, ऐं स्पोर्ट जे ख़िलाफ़ु कोन थो वञा।
पर वो क्रिकेट जी जेका आहे किट उहा आसान आहे, नंढड़ो ॿार बि उहे खेॾे थो। वॉलीबॉल में मूं बादशाह जेके उन्हनि जा दादा जी मखदूम तालिब मौला जो पंहिंजो हुनजो ग्राउंड हो, पंहिंजो हिकिड़ो हुनजो शौक़ु हो। बगन शाह वारा हुनजो पंहिंजो ग्राउंड हो। खानसा पली हुन उमरगढ़ हुनजो पंहिंजो ग्राउंड हो। पीर गुलाम रसूल जिलानी क्लब जे नाले सां मीरपुर ख़ासि में हुनजो पंहिंजो हुई। नवाबनि जी रांदि हुई, हीअ जहिड़े तरह जी रांदि कोन्हे। सिंध पंजाब जा मुक़ाबला थींदा। सोनो मरूम त इंडिया में बि वियो, चीन में बि वियो, चीन में हीअ रांदि खेॾी वञे थी, अफ़गानिस्तान में बि खेॾी वेंदी हुई इहा रांदि। ओसि ताईं बि इहो नालो कढाई, पर असां वटि हिते क़दुरु कोन्हे को जो कंहिंजी का पोवारी कनि। जी ॿियनि खे वज़ीफ़ा मिलनि था, हुनखे को पुरघोर सिंध गवर्नमेंट ना पाकिस्तान गवर्नमेंट उहा कोन लधी सोने जी। जो आख़िरी टाइम ताईं मूं वटि वीचारो हुते कंगूर शाख ते ईंदो हो, हिकिड़ो हकीम हो अब्दुल्ला नाले, जिसकाणी उन वटि ईंदो हो। मरूम सां उते असांजूं कचहरियूं थींदियूं हुयूं, न कई पोइवारी न थी। अच्छा, असां ॿुधो आहे त सोनू जो ॻोठ त आहे, पर ॻोठ में मास्तर पिया, पर स्कूल बि कोन्हे। छा तव्हां मूं पाण उते अखियुनि सां वञी ॾिठो आहे इहो सभु कुझु। हेठि ॿार उहे पढ़णु वेठा, मास्तर उते क़ाबिल आहे, छोकिरा बि उते जेके आहिनि से उन टीचर मां मुतमिन आहिनि, होशियारु छोकिरा बि आहिनि। पर असां वटि ॿारनि में किथे ढोर सुञा, किथे चोर सुञा, इन किथे किथे त 4-4 बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि, जिते असांजा रईसनि वॾेरनि मीरनि पीरनि जा उते गोदाम ठहिया पिया आहिनि, ढॻा कुता ॿधिया पिया आहिनि, किथे ॿार वणनि जे हेठि वेही पढ़नि था। अच्छा, तव्हां इन हवाले सां छा चवणु चाहींदा सिंध गवर्नमेंट खे? त हिनखे गवर्नमेंट खे अपील कंदासूं त ख़ुदा अहिड़ा स्कूल उनखे बिल्डिंग उते ॾिनी वञे जीअं ॿार उते पढ़नि ऐं ॿारनि जी तालीम उहा वधे। हिते त मूं त सोने जे ॻोठ में इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे त हिकिड़ो गूंगो उहो छोकिरो हो, उनखे बि उन टीचर उहो पढ़ायो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ा टीचर हुजनि त स्कूल त लाज़मी आहे हुअणु खपे। ठीकु आहे, महिरबानी साईं तव्हांजी, थैंक यू।